साथी असांजा बुजुर्ग नौजवान अस्सलाम वालेकुम। जोश ऐं वलवलो इहो ॾिसी मां सम्झां थो त असांजा मुखालिफ़ हाणे पंहिंजे घरनि में वञी कंदा त असां पंहिंजी अवाम सां गॾु ॿाहिरि निकिरंदासीं। हल्कियूं ॻाल्हियूं करे समझन था तो हे जेको आहे असांजे जज्बे के रोके सघन था, पर हे गलत आहिनि। असांजो जज्बो अञा वधीक वधंदो। हियर कामरेड अब्दुल हक साहब आयो, हुन ॿुधायो त हुनजे रस्ते में हुनखे रोके वियो ऐं ग़लति ज़बान इस्तेमालु कई। मां चवां थो त जमहूरियत आहे, जमहूरियत जा अलम बरदार थियो। जमहूरियत में दिल वॾी हुजणु खपे, सभु हुजणु खपे। हिक ॿिए खे जेके आहियूं असां सियासी मुखालिफ़ आहियूं, असां जी का ज़ाती का जंहिंसां का दुश्मनी कान्हे का। अहिड़ा हरबा तव्हां सम्झो था त तव्हां हलाईंदो त असां चुपी करे वेही रहंदासीं। तव्हां भुलियल आहियो, असांजो जोश ऐं जज़्बो वधीक थींदो। असांजो जोश ऐं जज़्बो ऐं असां वधीक जेको आहे मज़बूत थींदासीं। तव्हां असांजी इहा वर्त था कयो। असां हमेशह इहो ई चवंदा आहियूं पंहिंजी अवाम खे त ॾिसो हिन ॿ नज़रिया अथव। हिकिड़ो असांजो नज़रियो आहे, ॿियो पीपल्स पार्टी जो नज़रियो। असांजो नज़रियो छा आहे? असांजो नज़रियो आहे शराफ़त, इज़त। सभिनी जी इज़त कयो, पंहिंजे मुखालिफ़ जी बि इज़त कयो। असां कॾहिं बि पंहिंजे दौरे इक़्तिदार में गाॾियूं रोके पंहिंजे मुखालिफ़नि खे ईअं गाॾियूं न ॾिनियूं ऐं ईअं विड़ियासीं। कॾहिं बि असां ईअं न कयो। असांजो मौक़िफ़ इहो आहे त असांजे इलाइक़नि में तरक़ी थिए। तव्हां ॾिसी सघो था त हितां जा रोड, हितां जा रस्ता, हितां जो स्कूल, हितां जा डिस्पेंसरियूं, हिते जेको आहे सो अस्पतालनि में असांजे टाइम ते दवायूं पहुचंदियूं, डॉक्टर ईंदा हुआ। असांजे वक़्त में जेको आहे स्कूलनि जूं हाज़िरियूं लॻंदियूं, ॿार पढ़ंदा हुआ। हाणे हालत ॾिसो छा आहे। हालत ॾिसो छा आहे। ज़िले जी हैसियत सां, हिकिड़ी यूनियन काउंसिल जी हैसियत सां मां बि ज़िले जो नाज़िम। मां पंहिंजी नाज़मी जे टाइम में पंहिंजे इलाइक़े में तरक़ियाती यार विछाए छॾिया। उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। कंहिं बि ॻोठ में तव्हां वेंदो, तव्हांखे असां मुंहिंजे दौर जी का नकाशी ज़रूर मिलंदी। या उते तव्हांखे स्कूल मिलंदो, या ॻोठ खे बिजली मिलियल हूंदी, या किथे डिस्पेंसरी ठहियल हूंदी, या रोड ठहियल हूंदा। असां रोडनि जो तव्हांजी हिन यूनियन काउंसिल के कार्ड में मां जार विछाए छॾिया रोडनि जा। उहे जार उनजी मरम्मत नथा कराए सघनि।